पेट्रोल सस्तो कयो, आवाम खे जीअण जो मौक़ो ॾियो। पेट्रोल सस्तो कयो, आवाम खे जीअण जो मौक़ो ॾियो। कल्याणी नेशनल हाईवे रोड मथां बीठो आहियां, जिथे रक्षा जे पोरियत मज़दूरनि पंहिंजा रक्षा बीहारे करे पेट्रोल वधी वञण जे करे सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिन रक्षा ड्राइवरनि ऐं हिन पोरियतनि खां पुछूं त पेट्रोल वधण जे करे उन्हनि सां कहिड़ा मसइला दरपेश आहिनि। पेट्रोल असां ज़ुल्म करे छॾियो आहे। हिनखे ज़रदारी साहिब खे अर्ज़ु आहे त असां भाॼी महांगी थी वई, अन्न महांगो थी वियो, खंडु महांगी थी वई, गेहूं महांगो थी वियो, छा वठी छा वठूं। माण्हू बीमार आहिनि त असां नवाब छा वञी नथा सघूं। कार वारा 5000 6000 था वठनि, असां काॾे वञूं। बीमारी कयूं छा कयूं? असांखे बाबा नंढड़ी मोटर साइकिल आहे उहा हलाईंदा आहियूं, छा कयूं? असां पूरो कंदा आहियूं। महिरबानी करे तेल सस्तो कयो, बचा पालियो त असां छा कयूं? गाॾी वहायूं। सो महिरबानी करे हर शइ, गेहूं महांगो, खंडु महांगी, साबुण महांगो थी वियो, तेल चढ़ियो त हर शइ महांगी थी वई आहे। महिरबानी करे गुज़ारिश आहे ज़रदारी साहिब खे त महिरबानी कयो, घटि कयो तेल खे त असां गुज़र सफ़र बचण जे लाइ कयूं। महिरबानी कयो। असां मज़दूर माण्हू मज़दूरी कयूं, जो कोई बचत ई न आहे। 300-400 जी सवारी करूं पिया, उहो बि रोज़गार माना बंदि थी वियो आहे। वो त इन लाइ असां कोन आहे जेको तव्हां महांगाई कंदा वञो। जंहिंखे त बीहनि था असां कान्हे का उन जॻह ते पहिरियां त ईरान सां को वास्तो कोन्हे, तेल महांगो कोन थो मिले। हाणे थी ईरान सां वास्तो कीअं थियो कनेक्शन? हाणे पाकिस्तान जो कनेक्शन ईरान सां कीअं थियो? जंहिंखे त ईरान जी प्राइस ॾेई कया, पाकिस्तान में जल्दी महांगाई थी। इन करे अपील रखे महिरबानी करे पेट्रोल खे साॻी जॻह ते आणनि। असां रोज़ी रोटी कयूं, मज़दूर माण्हू मुर्द खे किरायो ॾियो, तेरे सां चइण चइण आहे न केरु मञण तयारु आहे। मज़दूरी कयूं, कहिड़ी शइ अची कहिड़ी वठूं? गरीब माण्हू पंहिंजे पेट में पूरो आहे, सभु को बचड़ी ॻाल्हि आहे। ज़ुल्म वधी आहे, तेल सफ़ा चोट चढ़ी आहे। पहिरियां तेल चढ़ियो पर कुझु भला सवारी वारी खणूं पिया, असांजो गुज़र सफ़र थिए पियो। पर अॼु राति जेको तेल चढ़ियो आहे, इन खां पोइ केरु बि रक्शे में चढ़ण लाइ तयारु कोन्हे। हर शइ चढ़ी वई। अॼु राति खां सुबुह खां जीअं निकिताऊं, कंहिं शइ जो रेट न आहे। माना जेकी शइ 100 जी उहा हींअर 200 रुपया थी वई आहे। अटो हर शइ चढ़ी वई। हाणे असां कहिड़ी शइ वठूं? रक्शे में चढ़ण तयारु कोन्हे। हाणे मज़दूरियूं आहिनि कोन, सभु को चुपड़ी करे वेहो। हाणे छा करे छा कयूं? तंहिंजे करे महिरबानी करे कुझु अमल कंदा या असांजे नज़र कंदा मज़लूमनि ग़रीबनि ऐं असां मज़दूरनि ते, महिरबानी करे तेल लाहींदा। गवर्नमेंट खे अपील आहे त पेट्रोल पहिरियां जीअं 270 ते उन ते पेट्रोल आंदो वञे, राति जो तेल चाढ़े 500 रुपया लीटर करे छॾियो आहे। गुज़ारिश आहे गवर्नमेंट खे पेट्रोल सस्तो कयो वञे। असां परायूं गाॾी था हलायूं, 300 मालिकनि खे ॾियूं या असां खणूं। असां सुबुह खां वठी काॾे बि सवारी न खई आहे, असांजी चिंकियूं बंदि बि थियूं आहिनि। जेकर पेट्रोल सस्तो नथा कनि, असां रस्कनि खे बाहि तीली ॾींदासीं, पाण खे बि बाहि ॾींदासीं। पेट्रोल सस्तो कनि, असां ऑटो वठूं या खंडु वठूं या तेल भरायूं। असां काॾे वञूं? मज़दूर माण्हू जे तेल नथा सस्तो कनि, रोड ते पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं।